जी इन टाइम असां जना रोड ते बीठा आहियूं। जना रोड उस्ताद मोहम्मद में हालत इहो आहे कि जेको ठेकेदार इन जी सफ़ाई करे पियो नाले जो कचिरो कढी करे रोड जे मथां रखे पियो ऐं रोड एतिरो गंदो लॻो पियो आहे। शहर जी हालत एतिरो ख़राबु आहे कि वबाई बीमारियुनि जो ख़तरो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहो आहे कि जेके दुकानदार आहिनि या ताजर आहिनि उन्हनि जे दुकान ते कोई सौदे वठल बि नथो चढ़े। हिन कचिरे खां कीअं माण्हू क्रॉस करे ईंदा। अचो त हिन शहरनि खां पुछा कयूं था, दुकानदार खां पुछा कयूं पिया त हे कीअं जेको आहे गुज़ारो थिए पियो हिननि जो। वो अचे तो इहो कचरो खणी रोड ते उछले थो। ट्रैफिक तव्हां ॾिसो था, ॿारनि बच्चनि जो तव्हां ॾिसो था। हे मेन एम ए जना रोड आहे उस्ताद मोहम्मद जो। इन ते असांखे इंतहाई दुश्वारी थिए थी, कारोबार हज़रात खे दुश्वारी थिए थी। और ये मकामी ठेकेदार की गफलत है या इसको नाअहली समझा जाए। यहाँ पे देखिए आप, जना रोड उस्ताद मोहम्मद का ऐसे समझो जना रोड दिल होता है, एक शहर का जना रोड दिल होता है, लेकिन हालत यही है कि 10-12 फुट का रोड है, वहाँ पे 5-6 फुट वहाँ पे गंद रखा हुआ है। दुकानदार हजरात से आप पूछ लें, ये बेचारे सारा दिन इस गंद के बदबू है इनमें। आप देखें तो इसमें बदबू आ रही है इसमें, और लोगों का यहाँ पे आना जाना बहुत मुश्किल हो रहा है। असांजा ग्राहक अचनि था, असां तमामु ख़ुशि आहियूं कि सफ़ाई थिए थी। रोड ते रोज़ आए रोज़ पाणी निकिरंदो, हाणे हिकु वन सफ़ाई थींदी, ॿीहर त पाणी न निकिरंदो न। जी तव्हां ॿुधो शहरनि जो तासरात की शिकायत कयूं कि कचिरो कढनि पिया, कचिरे खे खणनि नथा ऐं इन सां वबाई बीमारी फैलिजी थी। उनखां अलावा जेको जनारो जो रोड आहे, अधु रोड ते कचिरो पियो आहे, अधु रोड ते ट्रैफिक हले थो, ट्रैफिक बि मुतासिर थिए पियो। पर शहरनि बीमारियुनि में मुब्तला थी सघनि था। ठेकेदार खे खपे त उहो जीअं कचिरो कढे त उहो कचिरे खे रातो राति खणे। कैमरामैन सोडा खान सां गॾु अली मर्दान, जमाली, सिंध टीवी न्यूज़, उस्ताद मोहम्मद, बलोचिस्तान।